अवललाहुलीम आलाल मजोधणी अवललाहुलीम आलाल मजोधणी कादिर पंहिंजे कुदरत से कायम आह कदीम वाली वाहिद वहद हू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो अवल ॾे उन्हनि खे पोइ उभारी सिज सभिनी संदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में रामू जे तरफ़ां नमस्कार हुजे दुआ है साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशिन भरियो गुज़रंदो हुजे ॾुख ॾाखड़ा अव्हां खां दूर वेंदा हुजनि अव्हां वटि अमन शांति मोहबतूं हमेशह अव्हां जे अंगण ते क़ाइम दाइम हुजनि ऐं अव्हां बि उन्हनि खे अमन खे शांतीअ खे इल्म खे हुनर खे क़ाइम दाइम रखंदा हुजो इहा वरी अव्हां जी पंहिंजी ज़िमेवारी हुजे ज़िमेवारी ईअं बि हुजे त माण्हू खे ज़िंदगी मिलंदी हुजे वालदेन अव्हां खे नंढे खां वॾो करे पढ़ाए तालीम याफ़्ता कंदा हुजनि भला जे अञा बि जेके वालदेन अव्हां जी उहा तरबियत तालीम में न करे सघिया हुजनि तव्हांखे इल्म में उहा न करे सघिया हुजनि त अव्हां मुआसिरे खे ॾिसो दुनिया खे ॾिसंदा हुजो त दुनिया छा कंदी हाणे मोबाइल हर माण्हूअ जे हथ में हुजे ग़रीब हुजे अमीर हुजे फोटूं कढण लाइ टिकटॉक ठहण लाइ मोबाइल सभु वटि हुजे बालक वटि बि हुजे बालक त वॾा होशियार हुजनि मोबाइल खां हलाइण में अहिड़ा फंसकनि सभु उन्हनि खे ख़बर हुजे थोरी देरि थींदी हुजे त बि वॾे खां खसे ईअं न हुजे अबा कीअं हुजे मूंखे ॾींदो हुजे टिक 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 बालक उहो खोले वञे माना बालक खे इहा ख़बर हुजे त मोबाइल में कहिड़ा फंसकन हुजनि टीवी में कहिड़ा फंसकन हुजनि पोइ अहिड़ा प्रोग्राम ॾिसंदा हुजनि ओड़ियूं खिटूं इहे कार्टून ॿिया टिया सभु ॾिसंदा हुजनि जेको हुनखे सुठो लॻे ईअं बालक खे अव्हां तालीम में बि अॻु भरो ईअं कंदा हुजो हुनजे मिज़ाज सां हुनजी तरबियत करे छॾियो पर जेके वालदेन पढ़िया लिखा न हुजनि उन्हनि जी औलाद जी बि ज़िमेवारी हुजे त हाणे मोबाइल में तव्हां दुनिया खे ॾिसो त दुनिया कीअं तरक़ी करे दुनिया माठ करे न वेहे दुनिया में अॻिते माण्हू वधण जी कोशिशि कनि रुॻो इहो न हुजे तव्हांजो वालिद न वधियो हुजे अॻियां तालीम में त तव्हां न वधंदा हुजो अव्हां अॻियां हुन खां वधींदा हुजो वरी अव्हांजो औलाद वधींदो हुजे जे तव्हांजो वालिद न वधे वरी अव्हां न वधो वरी उहो असरु अव्हांजे औलाद ते पवे वरी उन खां पोइ उनजे औलाद ते हाणे असांजा कहिड़ा वॾा पढ़ा लिखा हुजनि हाणे वरी पोइ इहो जवाबु हुजे इहो जवाबु न हुजे इहा काहली हुजे इहा सुस्ती हुजे इहो न करण जो बहानो हुजे इहो न अॻिते वधण जो बहानो हुजे पर बहानो कहिड़ो हुजणु खपे कि असांखे तालीम पिराइणी हुजे इहो वालदेन सां बहानो करे कूड़ ॻाल्हाए बि तालीम ते वेंदा हुजो कूड़ ॻाल्हाए इहो न चओ त चोयारी कचहरीअ में वेहंदा हुजो अजायो फालतू वक़्तु विञायूं होटल ते वेठा हुजूं ॿारनि सां रांदि में तालीम पुराइण सुबुह जो कमु हुजे तालीम हर घड़ी पुराए माण्हू अंग्रेजी में अंग्रेजी ॻाल्हाइण ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाइण बि सिखो पंहिंजी ॿोली घटि सिखंदा ई सिखंदा हुजो सुहिणे नमूने लिखंदा बि हुजो दुनिया सां तॾहिं कुलो कुलो में मिलाए हलूं न त पोइ दुनिया जा माण्हू बि असां ते खिलंदा हुजनि त हा अञा तव्हां तालीम में पुठिते हुजो तालीम में तव्हां छा कयो हुजे हाणे इन ताने महीने ते असांजो जेको ॻोठ जो रहाकू हुजे शहर जो उन ते इनखे कावड़ बि न ईंदी हुजे बाक़ी साईं थोरो कंहिंखे खणी चवंदा आहियो अदा हे छा छा हुन ते हमरा बसि ॾंडा उभा थी वेंदा बाबा असुल असांखे कावड़ तालीम ते करणी हुजे त असांखे तालीम पिराइणी हुजे ॻोठ में तालीम आम हुनर आम ॿी काई असांखे फ़िलहालु सोच न करणी हुजे इहो सियासत ॿियासत इहो सियासत कमु ॿियनि जो हुजे अव्हांजो न हुजे मुंहिंजो कमु न हुजे मुंहिंजी एतिरी मूंखे सुजाॻी हुजे त सियासत में मुंहिंजो कहिड़ो अमल दख़ल हुजे मूंखे वोट उते ॾियणो हुजे जिथे मुंहिंजो अहसासु थिए मुंहिंजी इज़त थींदी हुजे मुंहिंजे बालक जो बहितर मुस्तक़बिल थींदो हुजे ठलो बाक़ी हो वोए वोए होए होए करण में हा हिन दर मां छा को अंदरि अबा को राधुल ओ राधुल पाड़े में वही हुजे ठहियो अॼु सुबुह सुबुह ज़ाल पाड़े में वही हुजे चांहि बि उधारी वठण लाइ छा इन जी बि सम्झ मूंखे न ईंदी हुजे सो हे महिराणी टीवी करे सद करे और चुप करे वनी सा चवी तू
अल्लाह मूं सॾु कयो मुंहिंजो अलाए ॿिली वांगी 7 घर घुमी पोइ ईंदी हुजे बस कंदो हुजे अञा मूंखे तयारी करणी पवंदी हुजे अञा सुर्खी थोरी सही कंदी हुजां हल हाणे न सुर्खी हाणे असां छा ॿुधाईंदो हुजे कहिड़ो में कमु फाथो हुजे सुर्खी हणी आई हुजे हाँ सुर्खी लॻी वई हुजे मां नाज़रीन राधा जे तरफ़ां मां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल जिते रहंदा हुजो ख़ुशि सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे बालकड़ा बि असांखे ॾिसंदा हुजनि ऐं जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे हा ॿुधाईंदो हुजे मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे सब्सक्राइब करो लाइक करो बेल आइकन खे वॼाईंदा हुजो शेयर करो कंदा हुजो हुन में वरी अव्हां जेको असांखे लिखो असां वरी हितां अव्हांजा नाला शामिल करे छॾूं हा नाला लिखूं कोशिश में लॻो पियो हुजां को भली मोबाइल वठां पोइ हुन में अव्हांजा इहे सभु हिते बि पढ़ी ॿुधाईंदो हुजां हिन लाइ कोशिश में लॻो पियो हुजां लॻो पियो हुजे कहिड़ो तूं जहाज बणाई मोबाइल वठंदो हुजे घटि वधि में वधि हुजे 25-30 ॿियो छा हुजे असां हाणे दौर अहिड़ो अची हुजे हाणे मींहं वसंदे कम अचे ख़बर न आहे त कंहिं दुनिया हिन पासे वेंदी हुजे कंहिं हिन पासे कंहिं हिन पासे वॾो पइजी गयो हुजे माण्हू पैसो ॿाहिरि ई न कढनि पोइ हा संदूकनि में लकाए वेठा हुजनि अलाए माण्हू हाणे वरी भरवसो न हुजे हाणे माण्हू खे जिन वटि पैसो न हुजे बि उहे बि चवनि अदा वॾी हालत हुजे कसम खणी वञनि हा अदा वॾी हालत हुजे हालत हुजे त को घर में कोन बचाणू चढ़ू बस उहा कर नुस्कान में हुजे लकाए वेठा हुजनि हल पर जिन वटि न हुजे आणियूं चाढ़ियूं रीत असांजी कुर्ब ॾियूं ऐं कुर्ब कमाईंदा हुजो को बि ख़ुशि हुजनि हा भली निंड करनि सवेरो सुम्हनि उन खां पोइ वरी सवेरो थी वञनि माना इहा हुजे जिंदगी बाक़ी हे पैसा हीअं रखी माण्हू वेह उन खां माण्हू परेशानी टेंशन सो कल टियों ॾींहुं हिकिड़ो मूं ईअं फेसबुक ते दोस्त ईअं ॾेखारियो हुजे त रमण तुंहिंजो फोटू हुजे राधुल तोसां गॾु हुजे एस कर इहा त हाणे हुजे ई हुजे चिचड़ खारो त कोन हुजे मूंखे ॿाहिरि शहर में वियो हुजां हलंदे हर माह मिलियो हुजे सभु करे हर माह ॾेखारे बाक़ी असांखे कोन तूं ॾेखारी हुन मां फोटो कढाए मूंखे पोइ हुनखे हीअं करे ॾिठो मथां हिकिड़ो सुठी ॻाल्हि लिखी पई हुजे कहिड़ी हुजे इहो कल्ह बि मूं हिते कई हुजे कहिड़ी कई हुजे लथे लाबारे कायल ॿधो कांबो पोइ कहिड़े कम जो हुजे उहो लथे लाबारे कायल ॿधो कांबो न सरिया न जाबो हाणे ॿुधाईंदो हुजे मूंखे इहा ॻाल्हि हिसाब लॻाईंदो हुजे न केरु पुछंदो हुजे हा त माना वक़्त ही हुजे अब हिन में सभु कुझु करणो हुजे तालीम पुराणो ठाहिणो हुजे हिन में माण्हू खे इल्मु पुराणो हुजे हुनर सिखणो हुजे कंप्यूटर जो दौर हुजे हा कंप्यूटर जिते बि माण्हू वञे हुन खां पहिरियों इहो पुछंदा पा ॾींदो हुजे हाल अहवाल कंप्यूटर ॼाणी हा उहो ॼाणे जेको माना कमु सभु हीअं करी पोइ बाक़ी वक़्त काथे हा पोइ वक़्त हरू भर वञायो हुजे अबा हे कमु ॼाणे हिसाब इन खां त भॻो हुजां ॻोठां स्कूल मां बि इन खां भॻो हुजां हाणे बालक खे बि इहो हुजे अॼु न पढ़ंदो हुजे टेम पास कंदो हुजे सुभाणे किथे नौकिरी लाइ वञे तोखे चवंदा अंग्रेजी में दरख़्वास्त लिखंदो हुजे सिंधी में लिखंदो हुजे लिखण न अचे चए उते त असां लिखो न हुजे पोइ हाणे हिते लिखणी पवंदी हुजे हिसाब हिते करणो पवंदो हुजे जंहिं ॻाल्हि खां हुतां भॼी उहा ॻाल्हि हिते गिच में पवंदी हुजे ज़रूर छो त इहो त लाज़मी हुजे न हा लाज़मी हुजे लाज़मी हुजे न कसां माण्हू जो कम ई न थींदो हुजे सुर्खी हणी आई हुजे न पोइ सां तोखे लॻे हणी आई हुजे न तोखे सां थींदो हुजे साण थिए तोखे जॾहिं तोखे लॻाए सञा बसि ॾिठुमि तो सुर्खी आई हुजे न पोइ सां लॻाईंदी हुजां मथे ते थोरी टोपड़ी पाए रखे छॾींदो हुजां बसि मथे ते थोरी टोपड़ी उहा रखे छॾींदो हुजां बसि सम्झंदी हुजां मां जिते तूं ॻाल्हाई सम्झां मां
वाही हलाईंदा हुजूं हीअ सम्झे वॾी अकाबर हुजी हे वॾी अकाबर हुजी सम्झी समझा मां तोखे तूं सम्झी जित गलाई मां समझा हा। कल चश्मा भगो हो जा जो हरी तो जो है नक भनदी हो जा हा हा ए टको मिटको न कंदा हो जे मां बेरा धाव जा राधा घणी घणी करही एड़ी गलोली हलदी हो जा त खबर पंदी हो जे तोखे गलोली कड़ी वात हुजे कंहिं गलोली खां घटि हुजे तुंहिंजो हां मूंखे तू न हा। जानी न सुञाणी खबर न हुजे तोखे सुञाणा ना दुल बि वॾी बला हुजे कहिड़ी बला हुजे उहा तोखे खबर ई न कहिड़ी बला हुजे हाणे सॾींदो हुजे बला हुजे बस वछू खणी हेतरा घनड़ ते बला जा क़िस्म हुजनि कहिड़ी बला हुजी तूं ॿुधाईंदो आहे चवंदा हुजनि पाक हुजा बा कहिड़ी बला हुजी तूं कहिड़ी बला हुजाई होई चबो हुजे हा हुजी जेको त न माण्हू तेज हुजे न तबियत जो न खई अचनि बाबा वॾी बला हुजे इहा माना तूं वरी बला हुजे हा हद इहा बला हुजे बा सो हिन बला खां बचाव कंदो हुजां सो प्रोग्राम जे शुरूआत में हिकिड़ो सुहिणी वाई रखंदा हुजूं परचन साल पवार ढोला मारू मूंसां परचन शाल पवार इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं हुजे हाणे खिलण में निंड ईंदी हुजे खिलण जी कतार कंहिंजो चवंदा हुजनि खिलण खुआरी हुजे त वरी कंहिंजो रोअण ॿेड़ी राहत हुजे जो हर को चवे वाह वाह रामायण जो वाह जो सुर हुजे हिन में रामायण जो खिलण माना सफ़ा कमाल हुजे कमाल अहिड़ो कमाल हुजे साथ साईं जहिड़ो हाणे तरड़ी कुकड़ पाड़े वारनि जी छित ते चढ़ी बिठी हुजे ट्रके अरे कुकड़ अलाए तुंहिंजी कहिड़ी विञाइजी वई हुजे जेके सदाईं कुकड़ कुकड़ कंदी हुजी तूं हाणे विञाई न हुजे इहा पाड़े वारनि जी हुजे सफ़ा टरड़ी हुजे त कम जी न हुजे पोइ न टरड़ीअ ख़बर तूं ॾिसी तूं बोड़ी टरड़ी थी वई हुजी छा त हाणे ॾंद कढी वरी हे करी त वरी इहो खिलण अहिड़ो खिलण में साह हुजे माना खिलण न गोही करे बैठी हुजां मुंहिंजो खिलण त चवां हा कि मुंहिंजो अहिड़ो खिलण हुजे सभु बालक बि चवनि कक भलो खिली भलो खिली टकूं कंदा हुजनि टकूं कंदा हुजनि उहो त तूं कंदी हुजी बालक थोरे कंदा आवा कंदा हुजो टकूं न केरु
चवंदो हुजे की कोन कंदा आओ सब ही कंदा हो के घणा साल थिया हुजनि त घणा साल थिया हुजनि हा त साल कोन गणू असां ना ॿुधाईंदो हुजे घणा थिया कंदा हुजनि 12 साल थी विया हुजनि एॾा वॾा हा एॾा त कोन थिया हुजनि या भला या 10-12 साल साॻी हा वॾी भला ए सागल ही हो ॻाल्हाई सा सवेल जो चयो हुजे त वॾी भला हुजे ॻाल्हाईंदो हुजे की भुगड़ा हारींदो हुजे सा कंदो हुजे तोखे छा खपंदो हुजे न भलाणी इहो छा चवी या भला मूंखे लॻी हुजे हीअं थियो हुजे मन तूं ॾुखो हुजे तूं त मुंहिंजो खिलण बि तोखे खिलण त चई वरी सवेल चयो हुजे त मां वॾी भला हुजे ॿुधाए छॾाए पोइ मूं चई हा भला न कर मां तोखे चवां कर तड़े मूंसां ॻाल्हि न कंदो हुजे अहिड़ो तेड़ो तूं बि अहिड़ी ॻाल्हि न कंदी हुजे मोहबत जी ॻाल्हि कंदो हुजे त मोहबत राधुल बि ॾींदी हुजे हा सुल तूं हिकु चकर मूंखे मोहबत ॾी मां 1000 वार तो ते सदको थींदी हुजां गौर थींदी हुजां घणा दफ़ा बाक़ी हकरी कुल फत त मां ॿेड़ी ॿुधाईंदी हुजां यादि कंदो हुजे घणा दफ़ा थींदी हुजे कुर्बान 1000 दफ़ा थींदी हुजे। लख दफ़ा थींदी हुजे थियण जहिड़ा हुजे मांड में न हुजे हाणे ॾिसां हाणे ॾिसां थींदी हुजे हाणे वरी ॾिसां अॼु पाण वरी न चवंदा हुजनि दखीअ मां वेही ककुल हारींदी हुजे पोइ मूंखे वठी ॾींदो हुजे असुल असुल ॻाल्हि असुल वठी ॾींदो हुजे मेकअप वठी ॾींदो हुजे सैंडल वठी ॾींदो हुजे त पोइ मां बि चवंदी हुजां आराम त तव्हां घोर वेंदी हुजां बाक़ी हाणे त गोठल ते बसि मां हिते घोर वञा हा वगे जे करे हाणे इहा त थी उहा नक जी पकाए मुनाफ़िक़त वरी मुनाफ़िक़त पोइ वगे ते हाणे वगे ते रामण तूं हेड़ो भलो मुनाफ़िक़त पाण ॼाणो ई कोन पोइ वगे ते रामण तूं भलो हुजी हे रामण ॾाढो सुठो आहे मुंहिंजो मर्द अहिड़ो भलो वाह वॻो न ॾे पोइ तूं अहिड़ो हुजी तुंहिंजो खिलण अहिड़ो हुजे तूं अहिड़ो हुजी सभु ईअं हुजनि सभु ईअं हुजनि पोइ ईअं असुल ॻाल्हि चवंदी हुजे जनानियूं चवंदी हुजनि की जेको मुंहिंजो मर्द हुजे न हा हा उहो मूंखे जेको हुजे कपिड़ा वठी ॾींदो हुजे मेकअप वठी ॾींदो हुजे घुमाईंदो हुजे फिराईंदो हुजे होटल में वठी वेंदो हुजे आइस्क्रीमूं खाराए बोतलूं पीआरे मुर्गूं कढ़ाऊं जेका तिकन कुता सभु खाराईंदो इहो छा चवंदी हुजे छा तिका थी ॻाल्हाइण न अचे हाणे असांखे हिकिड़ी ख़बर हुजे असां बसि हीअं मुकाणी मानी खाईंदा हुजूं हाणे तिकन कुता इहा हिकिड़ी ख़बर हुजे तोखे वगे जी ख़बर हुजे त या न हुजे हाणे सैंडल जे ॿुधो हुजे फोटू ॾिठो हुजे हलो हलो वालेकुम सलाम हुजे सरदार ख़ुशि हुजी चाक चङो भलो हुजी मालिक जा तूं ॿुधा तूं ख़ुशि हुजे भाभी राधा ख़ुशि हुजे तुंहिंजा महिरान टीवी वारा ख़ुशि हुजनि हा असां सभु ख़ुशि वेठा हुजूं असांजी टीवी वारा बि ख़ुशि हुजनि असांजे घर वारा ॿार बच्चा अमड़ ऐं भाॼाई असांजी सभु ख़ुशि हुजनि सभु ठेठ लॻा पिया आहिनि भाभी तव्हां ॿुधायो तव्हांजी तबियत सिहत बिल्कुलु प्रोग्राम कीअं चले थो ठेठ चले थो अञा तव्हांखे ज़िंदगी ॾे परवरदिगार काथे गैर हाज़िर लॻो पियो जी बालकनि वांगुरु जीअं बालक स्कूल में गैर हाज़िर हुजे बसि थोरो तबियत बुखार थी वियो न हिन ख़ातिर कल्ह पियो हुअमि बुखार में अॼु ॾिठा प्रोग्राम कयां पंहिंजे ॿार पोइ बुखार थियो हुजे त बुखार में वरी सुम्ही पियो हुजी ना बाबा गोरी मोरी सुई में दवा का टिक्की को फोटो को कुछ कयो हुजे आओ आओ भाभी आओ हा हा पोइ दवा वठंदो हुजी पंहिंजो ख़्यालु रखंदो हुजी वो मौसम आओ आओ भाभी छा कयूं हिते मौसम ख़राब आहे न पोइ मौसम सुबुह जो गर्मी थी थिए राति जो शीत थो थिए पोइ इहा मौसम हिते बि ईअं हुजे ॾींहं जो गर्मी त मूंखे बि जुकाम लॻो हुजे हा 3 ॾींहं त मूंखे बि जुकाम मगज में सूर बुखार हुजे हिन जो तप 12 महीना न लहंदो हुजे इहो जुकाम इहो तप अलाह अलाह मुंहिंजी भाभी खे न चओ बाबा न साईं मां न चवंदो हुजां बाक़ी मूंखे भले चवंदी हुजे मूं अबा हिन खे मुंहिंजो भाउ बि त चवे हा हा बसि पोइ भाॼाई चवंदो हुजां त तोखे हाणे चांहि वांहि ठाहे टिकी विकी खाराई मथां सवड़ विझी सुम्हंदो हुजी हाणे त बुखार लहंदो हुजे न न बसि चांहि पीअंदो हुजी गोरियूं बोरियूं खाई ऐं आराम कंदो हुजे हा ठीकु आहे भाभी
वरी महिरबानी हुजे। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो। हे फोन कई हुजे हाणे हित बि ॼाण थधि पहुती हुजे कोटा खां फोन आई हुजे इहा। उहा थधि त हूअं ई बि ईंदी हुजे। थोरो थोरो ईअं बुखार जहिड़ो मूंखे लॻे। ओ तीअड़ तप त तोखे 12 महीना बसि थोरो बुखार खामड़े पासो कंदा हुजो। हिकु ॿिए खे माना जेको हुजे बुखार लॻे न परे परे रहंदा हुजो। हे त मूं हे हुजे ने वरी मां हे ॾिसो 24 कलाक ॿाहिरि वञा हिन करे हलूं हवा खां बचाल हिन करे हलूं। तोखे त हिते ॼण हुजे न सियारो कंधे लही पियो हुजे। सियारे खां मां डिॼां 12 महीना थधि लॻे। सियारे खां मां डिॼां मुठ ॿधी पई हुजे तोखे। सियारे खां डिॼां मां सियारे में चवंदो हुजां मां सवड़ वेढ़ियल हुजे ईअं पियो हलंदो हुजां। पोइ ही सो न करी। हा सवड़ जे छह में पाण कभी अंदर विझी सरी रगो मुंडी ॿाहिरि निकिती पई हुजे बसि ईअं सही हुजे। छह मां थधि न लॻंदी हुजे अंधी कीअं लॻंदी हुजे सवड़ में अंदर समझी छो न। अच्छा हा पोइ इन खां थोरो हीअं पासे खां खोले छो के वरी हुन में वेही रहंदो हुजे। हिते अहिड़ी ठाहे छॾींदी मां हिते वेड़े वेही रहंदो हुजां हिते हिते सुबुह सां। हिते टीअड़ तप चढ़ंदो हुजे बंदि कंदी हुजे। गुंदी में बंदि कंदी हुजे। हाणे गुंदी हाणे हुन में वरी बाहि वेठा मारे छॾूं तोखे थधि न लॻे। उन बाहि में हाणे तोखे विझी छॾूं थधि तोखे लॻे न। थधि जो इहो को हलो हुजे तुंहिंजो। गर्मी हुजे सियारो हुजे उन्हारो हुजे बहार हुजे सरो हुजे जेको बि मुदो हुजे उन सभिनी में माण्हू खे ख़ुशि रहणु खपंदो हुजे। ॾारो न डरींदी हुजे हरू भराण ॾारो डरे वेठे जेको हुजे सियारो अचे त हमरा मुंह खे पाणी न हाणे रगो निंड मां उथे हीअं कंदो हुजे पिथूं कढी अखनि मां बसि चांहि जो प्यालो न कढंदो न हुजां धोईंदो ई न हुजे। हा मां कढंदो ई न हुजां घर में हुजे न उहा कढी चिपियूं कढी बसि पंहिंजो करई कोन। हा घणा साल थिया हुजे गदलो हुजां बाक़ी कबूल त तो कयो हुजे गदल ख़बर हुजे शादी खां पहिरियों त पाण खए संड फूक सॼो ॾे संड फूक करे संड फूक अहिड़ी मूंखे कड़ी ख़बर हुजे 15-20 ॾींहं खां पोइ तूं सनान करी। हींअर त मन मासूक लॻा पिया हुजूं ॾिसंदी हुजे गौर त कंदी हुजे अंधी मन मासूक कंदी हुजां मन मासूक लॻा मुंह ते मां गौर कंदी हुजां। हाय हाय हलाणे हुजे मिले मोची का मां तो शादी कई हुजे बस सॼे बरादरी में खवणियो हुजे। सब चवनि न पोइ मूंखे एतिरो हिन जो नक नास हुई टड़ल हुजनि हे चप हिन जा हेॾा वॾा हुजनि निंड मां उथे चिपियूं अखनि में पियूं हुजनि कंहिं बि त सां शादी न कई हुजे। बस ऐं पाण ॾिस फिटकिड़ीअ जहिड़ो खयो मुंहुं वेठी हुजे मूंखे खिल निकिरी वञे। हा बस माना सियाणो हुजे माना सियाणो ॾिसां मां ॾिसां त छाड़ में केतिरो हलंदी हुजे अॻियां ॾिसंदो हुजां पर मूंखे अॼु तूं हीअं ॾिसी मूंखे खिल निकिरी वञे। बसि हाणे मूंखे हो टोपी वठणी हुजे बाक़ी तूं तयारु हुजे टोपी वठंदो हुजे मां सम्झां थी त तूं ॻाल्हाए पर ईअं मां लॻई कोन। हा यकी भेट कंदो हुजे। हा बसि टोपड़ी पर भेट कंदो हुजे बस टोपी रुगो रखे मूंखे बि रुगो नथ वठण जी ज़रूरत हुजे भले भले नोड़ी में जंदी हुजे भले हुजे मेला मला घणा बि ॾाढा लॻा पिया हुजनि ॿुध हा पर तोखे त नोड़ी विझण जी ज़रूरत आहे हिकिड़ो कुतो मूंखे वठणो पवंदो हुजे पोइ वेड़ ॾाढी भली थींदी हुजे बसि पोइ रिछ ऐं भोलड़ी ॿई गॾु हुजे त हरू भरू न ॻाल्हाईंदो हुजे मुंहिंजो पोइ भोलड़ी बि गॾु हुजे त सही हुजे टोपड़ी रुगो वठी ईंदो हुजे पर नथ मूंखे वठणी भले हुजे भाऊ हुजे को जेको मूंखे नथ त वठी ॾींदो हुजे हिन रिस खे मां कमाईंदी हुजां कमाईंदो त हूअं ई मोर न हुजे मुंहुं तूं त उहो ई खेखराट करण में उहो जी हा तूं त उहो खेखराट करण जी भली हुजे हींअर बि हीअं कंदी हुजे कंदी हुजे ईअं ओए पोप प्यारियूं हुजनि हर कंहिंखे वणंदियूं हुजनि ॿार बच्चा बि हुननि सां प्यार कंदा हुजनि ओ सुलैया हर को भॼंदो हुजे इहा इहा असुल ॻाल्हि सही सही त हुजे न पोइ पाण खिटियांदी हुजे हाणे कुझु रहियल हुजे अञा चवंदो हुजे बसि पोइ हाणे टोपड़ी वठी अचां कमु सही हुजे हा वठी ईंदो हुजे को मसलो ई न हुजे डिबक 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 वठणी पवंदी हुजे डिबक 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 भलो लगी डिडक 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 तू ही धंधो तो केड़ो भलो लगे तू ही कर हिकड़ो दफो बस ही कंदी हुजी ये कर करे ने खारिंदो हुजी ये कंदी हुजी हिकड़ो दफो करे ने खारिंदो हुजी ने कंदी ओड़ो पांथर हुजे हो लगी ए ॾिसंदी हुजे बस टोपड़ी मथे ते हुजे त हाणे इहो कयो हुजे करे तू ने खारी हाणे गीत ते हल गीत खारिंदी हुजे गीत ते हलंदा हुजूं गीत खां पोइ अचां
त पोइ हीअ खेखराट कई करे ॾिसंदा हुजे त कीअं कंदी हुजे कीअं कंदी हुजे। सो इहो ॾिसो अॼु लालड़ी छुरखियूं वुरखियूं हणी अहिड़ी तयारु थी आई हुजे। पाण त तयार हो हमेशा थींदा हुजूं। सो गाने ते हलंदा हुजे। हलंदो हुजे चुप मां बि कोन कंदी हुजे। चुप करो तूं ॿार हुजे। मता समझंदो हुजे। हा पोइ गानो हलाईंदो हुजे पर मां तो खपजंदी हुजां। पोइ वरी भोलड़ीअ खे चुपड़ी वठी ॾींदो हुजां। हा बस सही हुजे मां बि जेको हुजे न छिके हाणे हिकु ढामेला मला खड़ा कमाईंदी हुजां। बस पोइ भोलड़ी हा बस पोइ हुनखे चुपड़ी ॾेई छॾ। सब सोना त तू लगी करे त तू ॾेखारी। हाणे गीत हुजे कल बादे फरमाइश कई हुजे त बा गीत को असांखे भलो ॿुधाईंदो हुजे। कल जिन दोस्तनि जी फरमाइश रहिजी वई हुजे। सो अॼु सादिक फ़कीर जो गानो हुजे। हाय हाय सखी पिया खे मिली त चइजां तो बिन चांदनी सिवा न थींदी। इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा त असां कचहरियूं कंदा हुजूं। भली कार चंदो हुजां प्रोग्राम रामू राधा में रामू जे तरफ़ां आवां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर नमस्कार हुजे। दुआ हुजे साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो गुज़रंदो हुजे। 3 डिसंबर ईंदी हुजे। 3 डिसंबर सकाफ़ती ॾींहुं ईंदो हुजे। उन जे आज्ञा में पाण वटि जेको हुजे इहो ख़ुशियुनि वारा जेके रंग हुजनि टोपी अजरक वारा जेके बि हुजनि हुनरमंद भेनरूं हुजनि थर में हुजनि काछे में हुजनि दादू में हुजनि हैदराबाद में हुजनि जिते जिते सुहिणा हुनर चिटींदा हुजो 3 डिसंबर खे ख़ूबसूरत बणाईंदा हुजो। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां भा? अबा ख़ैर ख़ैर अबा तव्हां ॿुधाईंदा हुजो ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं ॿार हुजनि। हा हा सभु ख़ैर लॻो पियो हुजे। अवां ठीकु हुजो। वाह वाह पूरे कुटुंब सां ॾिसंदो हुजी। पोइ बालकड़ा ठीकु हुजनि स्कूल बि वेंदा हुजनि। अॼु त मोकल जो ॾींहुं हुजे। हा बाबा सभिनि खे सलाम। बाबा नंढड़ा सभु ठीकु हुजो चङा भला हुजो सिधा थी वेहंदा हुजो तयारी करे वेहंदा हुजो खिलंदा छो हुजो माण्हू सिधो थी वेहंदो हुजे इटकियूं बिटकियूं न कंदा हुजो। अदा सभिनि खे सलाम चयो हुजे। वॾी महिरबानी हुजे राणा शामिल थिया हुजो। लख थोरा हुजनि। जिते जिते अवां हुजो कराची हुजे लाहौर हुजे इस्लामाबाद हुजे लाड़काणा हुजे कसमोर हुजे सखर हुजे खरमपुर हुजे मोरो हुजे बांधी हुजे दौड़ हुजे हेॾां सांगड़ हुजे अमरकोट हुजे मिठी हुजे कराची हुजे कराची खां कसमोर ताईं कसमोर खां कारूं झर ताईं इहे सभु जेके ॾिसंदा हुजनि कारूं झर खां लाड़काणे ताईं रोहड़े ताईं जेके बि ॾिसनि उन सभिनी सदड़नि खे फ़क़ीर जे तरफ़ां नमस्कार बि हुजे। ऐं जेका 3 डिसंबर जी ॻाल्हि कई हुजे त 3 डिसंबर जेको हुजे उहो मोहबतुनि जो आलमी ॾींहुं हुजे। सम्झो असांजे सिंध में जेका भिटाईअ जी ॿोली हुजे त 3 डिसंबर इहो मोहबतुनि जो आलमी ॾींहुं हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो 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 अदा केरु कहिड़े शहर खां भा? नालड़ो अदे जो छा हुजे? अबा छा हाल हुजे? ख़ुशि हुजी चङो भलो हुजी तबियतूं बहाल हुजनि। सभु ख़ैर हुजे। कीअं वक़्तु गुज़रंदो हुजे? हा प्रोग्राम खे ॾिसंदो हुजी कीअं लॻे? हा बा न न कंहिंखे लॻो तोखे? कोन केॾां हुजे तोखे वेही वेही ख्वाब ईंदो हुजे छा? हे कोन हुजे तूं ये कहिड़ी वरी ॻाल्हि निशान मां कहिड़ो इहो रामभूटा हणंदो हुजां जो निशान लॻो हुजे।
अच्छा ॿियो सभु ख़ैर आहे? हा ॿियो सभु तोखे लॻी हुजे छा रातराम भुटो को? हा हा लॻी वेंदो आहे न करे करे ठीकु हुजे। करे करे लॻी वेंदो आहे न। वाह 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 वॾी महिरबानी हुजे। साल जितो हुजे ख़ुशि हुजे सलामत हुजे ऐं हर ॾींहुं अवां जो ख़ुशिन भरियो सो जीअं 3 डिसंबर जी ॻाल्हि कई हुजे उनजी तयारियूं अन क़रीब खां शुरू थी वञनि। असांजा सिंधी मीडिया जा जेके बि दोस्त हुजनि इन तयारीअ में हुजनि त अवां हिनखे ख़ूबसूरत अवां बणाईंदा हुजो। हुनरमंद पटके वारा डोर वारा बैत वारा जेके बि हुजनि रागी शाइर सुघड़ सभु सुघड़ असांजूं भेनरूं सभु उन में इहे शामिल थी करे इन मोहबतुनि जे आलमी ॾींहं खे दुनिया ताईं पुॼाईंदा हुजो त असां वटि इल्मु बि हुजे हुनर बि हुजे ॾाहप बि हुजे पंहिंजनि जी इज़त बि हुजे महिमान नवाज़ी बि हुजे पोइ भिटाई साईं जी बेत जी अकासी पूरी थींदी हुजे त साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी इहो मोहबतुनि जे आलमी ॾींहं खे इन पस मंज़र में असां गुज़ारींदा हुजूं। दरगुज़र करे छॾूं दरगुज़र माना उन ॻाल्हि खे गंढ ॿधी न खणी हलंदा हुजूं त हुन खां रुठल हुजूं हुन खां रुसिया हुजूं हुन खां छो परचंदा हुजूं हिक ॿिए सां रुठल परची वेंदा हुजनि मान ॾेई हिक ॿिए खे खणी हलंदा हुजनि त इहो असांजे धरतीअ जो असुलु वड़ हुजे। हिन धरतीअ जा रहवासी वड़ वारा हुजनि त वड़ ईअं थींदो हुजे त हिक ॿिए खे भरे भाकुर खणी अॻियां हलंदा हुजो पुठ ते न छॾींदा हुजो तॾहिं वञी असां इहो जेको 3 डिसंबर हुजे त दुनिया खे ॻाए वॼाए ॿुधाईंदा हुजूं त हीअ असांजी सिंध हुजे हीअ असांजी धरती हुजे हीअ असांजो फोन कॉल हुजे। हलो अच्छा हाणे वरी ख़बरुनि जो बि टाइम थी वियो हुजे सो ख़बरूं ॾिसंदा हुजो हा ख़बरूं दुनिया जो हाल अहिवाल बि वठंदा हुजो। ख़बरुनि खां पोइ मोटी अचूं त अञा खीसे में खोड़ सारियूं ॻाल्हियूं हुजनि बालकनि सां बि कचहरी करणी हुजे बालकनि खे बि को गीत सुणाइणो हुजे सो सुणाए छॾां गीत बि बालकनि खे ज़रूरु बालक विहनि इहो ॻाल्हि खे ॿुधनि पोइ वरी गीत खे बि सुणनि ज़रूरु ॾिसंदा बि ज़रूरु हुजनि। ख़बरुनि ते हलूं ख़बरुनि खां पोइ राम राधा सां गॾु हुजनि।